मेयर मां ख़बर ॾींदा हलो त मेयर तालुके जी यूसी कोलाची जो चेयरमैन महीने जी ईंदड़ 10 लख बजट यूसी जी अवाम खे ॾियण बजाए अलाए किथे ख़र्च करण लॻो। यूसी जी अवाम ऐं काउंसलर सरापा एहतिजाज बणियल आहिनि। इन सिलसिले में अॼु यूसी जे काउंसलरनि मुख्तियार भट्टी ऐं अक़लियती काउंसलर गुलाब सविन माण्हुनि सां गॾिजी यूसी चेयरमैन जी दुकान ऐं ऑफिस अॻियां धारणो हणी एहतिजाज कयो। इन मौक़े ते काउंसलरनि ऐं अवाम मेराण प्रेस क्लब मेयर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त रशीद कोलाची जॾहिं खां चेयरमैन थियो आहे 2 सालनि में हिकु बि मीटिंग न कराई अथसि ऐं महीने जी 10 लख बजट अलाए किथे थो इस्तेमाल करे इहो बि ॿुधाइण लाइ तयारु नाहे। ॿिए पासे यूसी अवाम जॾहिं यूसी ऑफिस पहुती त ऑफिस में न चेयरमैन हुयो ऐं न वरी सेक्रेटरी हुयो। जॾहिं त अवाम यूसी चेयरमैन जी दुकान ते पहुती त यूसी चेयरमैन दुकान छॾे भॼी वियो। इन मौक़े ते कुछ मिंट काउंसलरनि ऐं अवाम दुकान अॻियां धरणो हणी 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾेई यूसी ऑफिस अॻियां 3 ॾींहंनि खां पोइ धरणे जो ऐलान कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।